नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबबि भिटशा जो ड्रेनेज सिस्टम जा मोटर बंदि, गंदो पाणी तंबूरा चौक ते जमा थी वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुम्मन चौहान। जी बिल्कुल, भिटशा पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबबि गटरनि जो गंदो पाणी उथली पियो। तंबूरा चौक गंदे पाणी जी लपेट में अची वियो, जंहिं सबबि शहर तोड़े ज़ाइरीन सबबि सख़्त परेशानी में वठिजी विया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया ऐं पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि जे नाअहली सबबि ड्रेनेज ते लॻल पाणी निकाल जूं मशीनूं बि ऐं मोटर बंदि थी नाकारा बणिजी विया आहिनि। शहर जे मुख्य ऐं अहम मर्कज़ी तंबूरा चौक गंदे पाणी जी तलाहनि जो ॾेख ॾियणु लॻो आहे। टाउन चेयरमैन पारां मुसलसल पब्लिक हेल्थ जे अमलदारनि सां राब्ते जी कोशिशि कई वई आहे, मगर अमलदार तरफ़ां को बि राब्तो न थी सघियो आहे, जंहिं करे टाउन कमेटी भिटशा जे चेयरमैन सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी तंबूरा चौक ते पंहिंजे गटर जे गंदे पाणी वटि साफ़ ॾाढो एहतिजाज रिकॉर्ड करायो ऐं चयाऊं त ड्रेनेज मशीनूं नाकारा बणियल आहिनि ऐं उहे टाउन इंतिज़ामिया जे कंट्रोल बजाए पब्लिक हेल्थ जे हवाले आहिनि। जंहिं गटरनि जो गंदो पाणी शहर में उथणु रोज़ जो मामूल बणियल आहे। असांजो को बि ॾोह न आहे। असां पाणी पब्लिक हेल्थ जे अमलदारनि जे नाअहली ख़िलाफ़ एहतिजाज करे रहिया आहियूं। हिन चयो त करोड़ रुपए जो फंड मौजूदु हुअण बावजूदि बि मोटर ऐं मशीनूं ख़राबु पियल आहिनि, जिन खे मरम्मत बि न कराई वञे थी। उन हवाले सां आउं कुझु बि नथो करे सघां। 12 महीना गुज़री चुका आहिनि। डिप्टी कमिश्नर मटियारी टाउन इंतिज़ामिया खां लॻाए चार्ज पब्लिक हेल्थ हवाले करे छॾी आहे। उन वक़्तु शहर गंदे पाणीअ जी लपेट में आहे। शहर सोचींदा आहिनि त इंतिज़ामी जी नाअहली आहे, पर असांजे हथ में कुझु बि न आहे। असां वटि अख़्तियार ई न आहे। डिप्टी कमिश्नर खां मुतालबो करियूं था त मुंहिंजी शइ मूंखे वापसि ॾी वञे। असांजे शहर जा अरबें रुपया पब्लिक हेल्थ वारा हड़प करे चुका आहिनि। असीं तंबूरा चौक ते बुख हड़ताल ते वेहंदासीं। हिन चयो त ड्रेनेज ते लॻल मोटर नाकारा ऐं मशीनूं बि टुटल रंगील मौजूदु आहिनि। को बि अमलदार मौजूदु न हूंदे भिटशा शहर खे हथ सां तबाह हेॾां धिकियो पियो वञे। उन साण हिन वक़्तु ख़ामोश न था वेही सघूं। भिटाई जी नंगरीअ खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।